Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई अदा वडा जी अदा नंढा अदा वडा असांजो कमो सेठण वटि मवाली जे अगवा जी ख़बर ॿुधाइण। हा दा हाणे सेठाणी ॻोठ में हिक हिक माईअ खे ॿुधायो हूंदो त मवालीअ खे खदड़ा खयूं हलिया विया। पर अदा खदड़ इहो कमु कयो छो जो खदड़ा मवाली खे अगवा करे विया? अदा जुमन थी सघे थो मवालीअ खदड़नि जो को मेलो वेलो फिटायो हुजे। हा दा इहो थी सघे थो। नशो खुटो हूंदुसि त ॾिनो हूंदी खदड़नि खे ॿरो। अदा पोइ निकतुसि न तरो शादी बर्बादीअ में तब्दील थी वई। हाणे छोकिरीअ खे वञो आमा उथारणो पवंदो। अदा वडा जी अदा नंढा अदा वडा खदड़ बाक़ाइदे कम खे खणी छॾियो आहे। हा ही खलपन में छा थी? बाबा यो खल्लपन छा पल्लखन में पल्लखन ताके छा थियो है मशकिरन जे गोठ में तैलीम पालका जो स्कूल खोलियो ये दा खबरन पिया। हाँ पर मूंखे थोरो पुराणा लफ़्ज़ घटि ईंदा आहिनि। खन पल में बाबा खल्लपन ना पल्लखन में पलखन में पर बाबा यो तो सोचो धाड़ो लगवा न हेडो सारो मवाली अगवा थिया सब खदड़न जे हताऊं। मवाली के खतरा ईअं खणी विया आहिनि जीअं निभागे ॿार खे नंढे हूंदे स्कूल जा छोकिरा टंगो टाली करे खणी वेंदा आहिनि। ईअं खणी विया अथसि लोॾे छॾियो हूंदो पर खदड़ा धाड़ेल कीअं थिया ऐं मवालीअ खे छो खयनि? सेठ साहब बाबा यो वॾो ज़ुल्म थियो माण्हू छा चवंदा त मवालीअ खे खदड़ा खणी विया आहिनि। इहो बुढ़ी मल जो मक़ाम आहे बाबा साईं इहो बुढ़ी मल जो मक़ाम आहे। बस पोइ हाणे थींदो बि छा था करे सघूं? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सेठ साहब मंझंदि थी वई आहे निकाह केॾी महिल थींदो? जल्दी शाहिद ऐं वकील मोकिलियो त कुंवार ऐं घोट जो निकाह पढ़ाए जान छॾायूं। कुंवार जो निकाह कंहिंसां थो पढ़ाई कलू? घोट खे त खदड़ा खणी विया। छा घोट खे खदड़ा खणी विया? सेठ साहब इहो फेशियल कराइण लाइ खणी विया हूंदसि तव्हां भुलिया हूंदो। न हाणे मवाली मूंसां गॾु हो हेॾे तव्हांजे घर कपिड़ा पियो मटाइण ते रस्ते ते रक्शे में खदड़ा मिलिया हथियार हथ में पिस्तौल हेॾो सारो कढियो ऐं ठका टच फायरिंग बि कयूं। बाबा वॾो ज़ुल्म लॻो पियो ऐं मवाली खे खंबे खणी विया। मूं त घणो ई मवाली खे बचाइण जी कोशिशि कई मां रक्शे में बि चिबड़ी पियुसि पर खदड़नि छा कयो ठका जो ॿूथारियूं लतूं आयूं मां हेठि किरी पियुसि। यार पोइ हाणे मुंहिंजी न्याणीअ जो छा थींदो? पर साईं तव्हां में त रिवाज आहे त छोकिरी जे मथां दिलो पाणी जो हारे उन खे वनवा मां उथारे छॾींदा आहियो। अक्सर ईअं थींदो आहे। पाणी विझी छो उथारियांसि मण मिटीअ जो बूथ में धोणांसि निभागी के जाजी। खबरदार कलू न्याणियूं निभागियूं न आहिनि थींदियूं। बावली निभागी न आहे इहो त असांजे सीन जो फितूर आहे। उथी छॾियो बावली मुंहिंजी बि धीउ आहे ऐं मां उनखे वनवा मां कॾहिं कोन उथारींदुसि। बाक़ी रहियो मसलो मवालीअ जो त मशकिरन जे ॻोठ जी पुलिस ऐं मुंहिंजा माण्हू उनखे ॻोल्हे रहिया। वाह चाचा शेर वाह। अॼु त तो मुंहिंजी दिलि जीते छॾी। तो त मूंखे सफ़ा लोने छॾियो। यार मूंखे त इहो सम्झ में नथो अचे त तूं घणो लुॾी छो थो? अरे लुट न त मां बोड़ींदो मां गिराओ साहब समझी छो नथो पेरनि जा निशान पेरनि जा। पर मूंखे त पेरनि जा निशान नज़र ई कोन था अचनि। सुतरी साहब तव्हांखे जुमन नज़र अचे थो? जुमन मां सम्झो असां ईदन गॾु आहे। पोइ पेरनि जा निशान कीअं नज़र ईंदो? साहब मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त खदड़ा मवाली खे खणी छो विया? भला ॻाल्हि ॿुध तुंहिंजो सम्झणु ज़रूरी आहे छा? धाड़ेल उनखे खणंदा आहिनि जंहिं वटि माल हूंदो आहे। मवाली वटि माल हो उन करे मवाली खे धाड़ेल खणी आहे। ही पेर त ॿिनि माण्हुनि जा न मवाली जा त पेर ई न आहे न। लॻे थो त असां ग़लति रस्ते तां पिया हलूं। ओ सिपाही सुमर धाड़ेल त ॿ हुआ न। अच्छा हाणे ॻाल्हि सम्झ में आई। मतिलबु ॿ धाड़ेल हुया ऐं ॿ खदड़ा हुया। माण्हू 4 ऐं पेरा 2 माण्हुनि जा। हद थी वई लखनि किरोड़नि जा केस था हल कयूं ऐं सभु चवनि था मामूली केस आहे। पंहिंजो मवाली बि त हो न उनजो पेर बि कोन्हे। हा मवाली बूट घर विसारे वियो हूंदो उन करे मवाली जे पेरनि जा निशान कोन्हनि के। साहब जेके खदड़ा आहिनि न उहे ई धाड़ेल आहिनि माण्हू ॿ आहिनि। पोइ मवाली जे पेरनि जा निशान किथे आहिनि? मूं दिमाग़ ते घणो ज़ोर ॾिनो आहे। मूंखे यादि अची वियो त मवाली खे बूट पातल हो छो जो मवाली ओॾी महिल घोट थियण वारो हो। साहब
खदड़ा जेके न मवाली खे पुठन ते खणिया थी पुठन ते अच्छा वो पुठन ते की खणिया ये खदड़ा जेके थे न ये पुठन ते खणा ये मुखे खबर आ जुमन तोखे भला की खबर पई तू भला खदड़न जो बोरची ही आ ओ साहब ये खदड़ा जवानी में मुखे भी पुठन ते खणी आ मुखे याद आ छॾे न ॻाल्हि खे ख़्याल सां हलजो अंधा न थी हलो थाबड़ी जी न पाओ हलो सेठ साहब मां ॾाढो परेशान आ मां छा कयां मुंहिंजी धी कुंवार लॻी वेठी आ इन मसइले जो को हल कढो हो बाटा हिकदम पुट खे पैदा कर मां चवां थो कालू मां का चूज़न पैदा करण वारी मशीन थोरो ई आहियां जो झटपट में पुट पैदा कयां तो बि मवाली जहिड़ो पुट पैदा करण हिन महिल ॾाढो ॾुखियो आहे अरे हेॾे जे तूं पंहिंजे पुट खे संभाले नथो सघीं त पोइ हुनखे ॼणियो छो अथई मूं थोरो ई ॼणियो आहे बाबा पंहिंजी मां ॼणियो हुअसि अरे पोइ पैदा कर न पंहिंजे पुट खे सेठाणी शादी करे त पुट पैदा कयां न ख़ामोश छो थावड़ो पाण में पुलिस ऐं मुंहिंजा माण्हू खदड़नि खे ॻोल्हे रहिया आहिनि सेठ मां पंहिंजी धी खदड़नि सां कोन परणाईंदुसि यकदम मूंखे मवाली खपे ओ चाचा खदड़ा मिली पवंदा तो मवाली मिली पवंदो लंगड़े अंब जा सुकल वण लुड न वजनी चाचा भला जे मवाली नथो मिले तो मां ॿियो मवाली वठी अचां अरे लालू असांजे ॻोठ में मवाली आहिनि किथे आहिनि असांजे ॻोठ में मवाली आहिनि हेतिरा हेतिरा नंढा नंढा इहो ढोलू भोलू ऐं गोलू उहे त हेतिरा हेतिरा आहिनि खुटल खाते वांगर पोइ मां ईअं कंदुसि बाबा हिकिड़ी जॻह ते मां ॿ पोना खणी ईंदुसि हा न पोइ मवाली जेतिरा थी वेंदा हाणे अदा लालू हिकिड़ी छोकिरी ऐं ॿ मुर्त इहो कीअं कंदी अरे बाबा माइन जा टे निकाह बि थियनि था तोखे कहिड़ी ख़बर आहे कीअं टे निकाह थींदा निकाह त हिकिड़ो थींदो तो त मूंखे लोॾे छॾियो टोनिया तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो मिसाल जो तौर ते माई शादी थी करे टोनीअ सां हाणे टोनी गुज़ारे थो वञे अरे परे मर असांखे कई पंहिंजा टेंशन लॻा पिया आहिनि उन खां पोइ लाज़मन ॿियो मुड़ुसु कंदी ऐं ॿियो मुड़ुसु वञी कई कलू वरी कलू खाने में गुज़ारियो संभाल संभाल मां इहो वज़न संभाले कोन सघंदुसि कलू गुज़ारियो तूं वरी उन खां पोइ टियों निकाह कई निकाह थी विया न उहो मरियो हा न उहो जहिड़ो आहे इन कुटीअ बि साह कोन झलिया उहे मुंहिंजी पदरा जेके पुट ॼण छा थी चई सेठाणी कंहिंसां थी ॻाल्हाई बेटनि सां हाणे मानी जो टुकुर खाराए त वञूं घर अहिड़नि निभागनि जी शादी थींदी ई कोन निभागी हूंदीअ तूं वाइत वात मां सोली कढ बेतन सां न ॻाल्हाईंदीअ त ॿियो कंहिंसां ॻाल्हाईंदीअ सियाणनि सच चयो आहे असी मत खसी तो काथे आ मवाली हा इहा पावली मवालीअ जो सिर खणंदी हा हा सिर त खंडम पर मवाली जो न तुंहिंजो छोकिरी त ॾिस जलेस पंहिंजीअ खे चिती थी पई आहे मवालीअ खे भला मां लिकायो आहे छा पलांद में खदड़ा खयूं हलिया वियसि पतंदो हूंदो ताड़ियूं वॼाईंदो ठुमका हणंदो मां चवई थी निकिरी वञ असांजे घर मां भत खाई पोइ वेंदसि ईअं मां बि कोन वेंदसि हा भली कुझु बि थी पए सिधो ओभर खां उभरे जा ओलह खां तुंहिंजी शादी बि ज़रूरु कराईंदसि जे मवाली न लधो त वञी पवे खॾ में मां तुंहिंजी गागन सां शादी कराईंदसि मासी सेठाणी तूं ई खणी भला माठ कर ॾिसी नथी त असां अॻे ई परेशान लॻा पिया आहियूं वरी तो बि छितो करे छॾियो आहे तूं हिते वेह मां तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां वेह आमड़ तूं कुझु कर बाक़ी ॿियनि जो त आसरो कोन्हे को मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई सेठ साहब ॿियो ख़बर मवाली मिली इहो त तूं ॿुधाए न पहिरें सां तूं वेहें या मां माफ़ करे सेठ साहब मां तव्हांजो डाला ॻाल्हायोसि सुतरी साहब मुंहिंजो पुट मवाली हथ आयो की न कोन मवाली कोन मिलियो ऐं हुनजे पेरनि जा निशान बि कोन मिलिया आहिनि सम्झी न अरे मूंखे ॿियो कुझु न मवाली खपे मवाली चाचा सेठ इहा बि शादी कोन थी घणो ई घोट जो इंतज़ार कयोसीं घोट त असांखे हरू भरू लुॾाए छॾियो इहा शादी न थी सेठ साहब असां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल कोन रहंदासीं शादी थींदी ज़रूर थींदी सेठ साहब हाणे मवाली कोन मिलंदो ऐं सेठ साहब जेकॾहिं मिली बि वियो न त शादी जे लाइक़ कोन रहंदो मवाली जेकी
मेले में खदड़न त हरकत कई है न खदड़न उन जो पलांत वतो दद के लालू हाँ टोनी सही तो चवी सेठ साहब मवाली ऊंधो टंगल हूंदो ऐं खदड़ा हेठ ढोलके के ढक वणी खुशियूं कंदा हूंदा लालू पंहिंजा कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो पावलीअ जी शादी अॼु थींदी ऐं ज़रूर थींदी चाचा सेठ मवाली त आहे ई कोन ओ पावली जी शादी केसां थींदी तोसां थींदी पावलीअ जी शादी अल्लाह मूंखे त लोने छॾियो सेठ धनु छा थो चवी मथे में कीड़ो थई छा जो अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी लालू मां ॻोठ जो चङो आहियां मवालीअ सां मिठी माइट जी हा मूं कराई हुई जे तूं मूंखे पंहिंजो सम्झी थो त इनकार न कजांइ छो त टोनी मुंहिंजे दोस्त मुनू भाई जो पुटु आहे तूं बेफ़िक्र थी पावली मूंखे धी वांगुरु प्यारी आहे इनकार न कर चाचा कलू हा कर इन सां तुंहिंजी इज़त बि थी वेंदी ऐं न्याणीअ जो घर बि ठही पवंदो जीअं तव्हां सभिनी जी मर्ज़ी मूंखे क़बूल आहे मूंखे कबूल आहे मूंखे कबूल आहे मूंखे कबूल आहे या लुटण जी जाइ न आहे मां आहियां धनु धोबी अहिड़ी हणंदो मैं धोबी कुआरो घर बि नज़र कोन आई छो आई साहब मां सपे सुमर अड़े रे तू आचर खां वल कीअं अची वे मुंहिंजो मतिलबु आहे त ॿुधाईंदो कर साहब अवां हिते बिठायो हा जॾहिं बीठो आहे त पोइ बीठो आहे न अड़े सिपाही सूमर आचर खां पोइ तूं बि छा माज़ूरनि जी कोटा में भर्ती थियल आहीं छा न साहब मां ठीक ठाक ओके आहियां मुंहिंजो मतिलबु तव्हां हिते मौजूदु आहियो ऐं अधु कलाक जे अंदरि पावली जो निकाह थियण वारो आहे हा यार आचर सूमर मूंखे कल्लू जो ॾाढो ॾुख आहे पर जेकॾहिं मवाली न मिलियो न त मां पाण ई पावली सां शादी कंदुसि कल्लूअ जे कुलनि जो बार लाहे पंहिंजनि नाज़ुक कुलनि ते रखंदुसि सूत्री साहब कल्लू जे कुलनि वारो बार लही उहो वरी कीअं खारकिन जो पाचको हेठि लाहे रखियो अथसि हाणे हुननि जे कुलनि ते वज़न कोन्हे अड़े आचर जा पुट सूमर मां पावलीअ जी ॻाल्हि थो कयां पावलीअ जी कल्लू हेॾी सारी पावली कुलनि ते कीअं खणंदो साहब मुंहिंजो मतिलबु आहे त कल्लूअ जी धीअ जी शादी थी वञे हा अधु कलाक खां पोइ पावलीअ जो निकाह हा मवाली लभी वियो छा कमाल आहे मां हिते वेठो आहीं मवाली लभी वियो मवाली जी ख़बर न आहे लधो जा कोन लधो अच्छा ओ हल हलो हल हलो हलो साहब हिकु त मूंसां ज़ुल्म कयो आहे खदड़नि ॿियो ज़माने बि मूंसां घटि न आहे कई पावली ओ पावली तूं किथे आहीं जीअं मां मोतबर थी तोखे बोननि खां बचाइण आयोसि तूं बि जेम्स बांड जी धीउ थी अचे मूंखे हितां छॾा न त मां हिन वण में ॿधल ई हूंदोसि ऐं जीअं वण सुकी वेंदो मां बि सुकी पाठो थी वेंदोसि खदड़नि जी दुश्मनीअ खां दुनिया जे हर इंसान खे बचाइजांइ सिंधीअ में त मूं ॿुधो आहे त कख सां बि दुश्मनी चङी न आहे पर मां हरू भरू खदड़नि सां दुश्मनी कई हाणे पियो भोॻियां ऐं हिकु जवान जो पुटु मूंखे हिन क़ैद मां आज़ादु कराए त मां वञी पंहिंजी पावलीअ सां मिलां मां पंहिंजे हिकिड़ियूं टंगूं ॿधियूं त हथ छॾियो आहे न हथ बि ॿधा अथनि टंगूं बि हाणे आंठो मां पाण खे छॾाईंदुसि आहे को जेको मूंखे छोड़े त मां वञा मुंहिंजी शादी आहे आउं भरी आहे ज़ुल्म करे छॾियो अरे राति थींदी त पोइ किदड़ मूंखे हरू भरू खाई वेंदा अदी न रो मेकअप खराब थी वेंदी हां पोइ आईनो त ॾेखार न मेकअप सही आहे तूं सभिनीनि खां मोकिलाए वेठ डायरेक्टर खे ॿियो बि सीन करणो आहे अम्मा ही छो थो रोए ही मुंतिया हिन सां कहिड़ो मसलो आहे अदी पावली तो छोती रोई तुझे रुखसती थी आ वाइंड अप ना आहे थियो अदी एतिरो न रो तुंहिंजो मेकअप लहियो त घोट तुंहिंजी किनी शिकिल ॾिसी फिरी वेंदई अदी हाणे कोन फिरंदो जो निकाह जो थी वियो आहे कराची पहुची फोन ज़रूर कजई हा हा फोन कंदी जल्दी कयो मोकिलाए चङो अला भाग फला कंदी हाणे वञ मुंहिंजी ससु घोट खे वठी आ हलो अचो बाबा अचो बाबा मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो
मश्किरन जो ॻोठ अथई मश्किरन जो ॻोठ अथई मश्किरन जो ॻोठ अथई धड़को करे थी टुटी छो न थी लगे तो वॾो वक्त गुज़री वियो आहे कुंवारे त केतिरो इंतज़ार कंदा घोट जो घोट लभे कोन कुंवार वेठी हुजे त चवंदा दिलो पाणी वारे उथारे छॾियूंसि या वरी कंहिं ॿिए खे ॾेई छॾियूं अलाए छा एतिरी देरि थी वई आहे हाणे छा थींदो इन खां मां ॿधल सही आहियां न छुड़ा त सही आहे भली मां हिते मरी वञा भले झंग जा जानवर मूंखे खाई वञनि ओ जानवरो अचो मूंखे खाओ मूंखे अहिड़ा चक हड़ो मां पाण ई तव्हां दाऊं करे गुज़ारियां अहिड़ी क़िस्मत मरी वियासीं असां पीउ पुटनि जी क़िस्मत में शादीअ जी लकीर ई कान्हे छॾा जीअं पेरनि मां छॾियो कहिड़ो इन हथ कढ ॿुधी कोन थो मारे रन बि वई अबा रिली बि कयो वई रिली तो वई घर में पई आहे पर मवालीअ खे बि कयो वई मरी हलो दादा मुंहिंजा प्यारा बच्चा मवाली बचा कुछ सब्र कर अबा कहिड़ो सब्र कयां बाबा मुंहिंजी पावली अलाए केरु खणी वियो अब्बा अरे अबा तुझी पावली टोनी खणी वियो इहो टोनी खणी वियो हाँ टोनी खणी वियो अब्बा माना मश्किरनि जे ॻोठ मां पावलीअ जो वाइंड अप थी वियो अब्बा हाणे पावली मश्किरनि जे ॻोठ में न हूंदी कराची रहंदी अब्बा बस कर मार खुदा जी खुदाई हिन महल ताईं कहिड़ा विचां ग्रह कया ॿाहिरे बने वते तो चक्कर काटींदो वाछा वञी कननि सां लॻियूं थी बागूअ वांगुरु थी वयूं थी वते तो परायूं कुनियूं तारींदो विचों खणंदो दी अॼु तोसां हिकिड़ो डिसाइड करिणो आहे मुंहिंजो मतिलबु त फाइनल फ़ैसिलो करिणो आहे इज़त पंहिंजी दज़ कराइणी थी छा तोखे जिलकड़ीअ जो भुंग मुंहिंजो मतिलबु आहे त जिलकड़ीअ जो संग मिठल खे ॾियणो पवंदो न त तूं छा कंदे तूं मूंखे मां घटि कोन कंदोसां पेरनि ते किरी पवंदोसां छो थी जिलकड़ीअ जी ज़िंदगी ख़राब करी मां हिकिड़ो थुॾो हणी हीअं पुठ ते उछले छॾींदीसां इहे जो टाणा माणा खणी पथार कई थी तो कहिड़ो मुंहिंजो घर आबाद कयो आहे हाणे तिलकड़ीअ जी गणती लॻी थी हाणे मूं पार्टी पंहिंजी झंडे समेत मटाए छॾी तोखे जिलकड़ीअ जो संग मिठल खे ॾियणो पवंदो मतिलबु त हाणे तूं लोटी थी वियो आहे छा बि थिए कीअं बि थिए ज़मीन आसमान हिकु थी वञे जिलकड़ीअ जी शादी मिठल सां थी मिठल सां इहो मुंहिंजो ज़िद आहे इहा ख़बर अथई ज़िद गॾह खे थींदो आहे तूं माण्हू थी माण्हू इंसान त थी न सघंदे उहा पक है मां मरी वेंदसि पर इन्हे मिठल खे संग चिलकड़ीअ जो न ॾींदसि इहा शादी मस्त मस्त हणंदी साए सिधो सो बस्ट नाडी ते संग तूं इने मिठूअ खे जॾहिं मां मरां मुंहिंजो सिर खणो पोइ वञी मिठल खे संग ॾे अम्मा तूं छो थी मरे मां थी मरां मां ऐं मां हाणे तव्हांखे मरी ॾेखारींदसि हाणे ॾिसो मां छा थी कयां मां ओ छोरी हाणी खणाई थी विचा ज़हर जो गिरो हली आ ओ छोरी लाला ते त ख़बर हेतिरनि ॾींहंनि खां पोइ आयो आहीं असां पंहिंजे मुल्क वई भला इहो 5-7 वॻा त ॾे घर मासी वेठी आहे उनखे ॾेखारे अचां हल परे वञ
मासी खे चओ हिते अचे कपिड़ा वठे। हिते नथी अची सघे, मासी गुला अंधी आ। अच्छा अच्छा अंधी आहे, मूं सम्झो ॿोड़ीअ वञ, खणी वञ। अरे इहो त ॿुधाए छोरा, इन्हनि खदलनि जी तोसां कहिड़ी दुश्मनी जो हुननि तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी? हुननि मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद नाहे कई बाबा, हुननि पावली बर्बाद कई आहे। पावली अलाए हाणे मूंखे यादि कंदी बि हूंदी अलाए न, इहा त वरी पावलीअ जी मर्ज़ी आहे न। ज़रूर तो इन्हनि खदलनि खे तंग कयो हूंदो, तॾहिं त उन्हनि तोखे अगवा कयो न। न बाबा मूंखां छा ख़बर, मां कसम थो करा भंग बटारी जो मूं कॾहिं ज़िंदगी में खदड़नि खे खर बि कान कई आहे। अलाए पोइ छो छिता थिया ऐं अची मूंखे खणी अगवा कयूं। असुल में छा आहे जो मेला मलाखड़ा थियनि था न, त उन मेले वारी ॻाल्हि ते मता को। मेले वारी ॻाल्हि? कहिड़ी मेले वारी ॻाल्हि? हाँ बाबा, मेले में मिठाई हूंदी आहे, किशमिश हूंदी आहे, तूत हूंदा आहिनि, चोडूल हूंदा आहिनि, फिरनियूं हूंदियूं आहिनि। मेले में छरगच हूंदा आहिनि, घोड़ा हूंदा आहिनि। अरे बाबा खदड़ा बि त हूंदा आहिनि न। खदड़ा? हा, मेले में खदड़ा बि हूंदा आहिनि, पर बाबा खदड़ा घणे किलो खपंदा आहिनि? मूंखे मिठल सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे, कूड़ो न ॻाल्हाए मूंसां। पोइ जॾहिं ख़बर बि अथई त पोइ छाजे लाइ थो पुछी? मिड़ई मूंखे ख्वार करण जे लाइ न, माण्हुनि खे हेतिरी ॻाल्हि थी अचे उनखे हेॾो करे था छॾनि। मिड़ई मवालनि खे बदनाम करणु छोलो आहे न माण्हुनि खे। महिरबानी कर मूं मां हथ कढ त मां मकान ते वञा, संगत यादि कंदी हूंदी। ड्रामा सोप सीरियल मश्किरनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।